नौशर फ़ैरोज़ फुल शहर वेझो कुछ ॾींहं अॻु रागी अब्दुल रऊफ़ मक्सी खां रोक पैसा मोबाइल फ़ोन ऐं साज़ फुरतल SSP नौशर फ़ैरोज़ सिंघार मलिक संदसि टीम बरामद करे वरिता। टिनि जवाबदारनि मां हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे फुर कयल सामान बरामद कयो वियो। इन मौक़े ते SSP नौशर फ़ैरोज़ सिंघार मलिक DSP SHO फुल सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कई, जिते हुन चयो त असां रागी अब्दुल रऊफ़ मक्सी जी फुर खां पोइ जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे ऑपरेशन कयो, जंहिंमें हिकु ॾोहारी गिरफ़्तार कयो आहे, जंहिं खां ॾोह वापसि वरितो आहे ऐं ही संगीन ॾोहनि में पिणु मुलविस आहिनि। SSP नौशर फ़ैरोज़ सिंघार मलिक ॿुधायो त जवाबदार ग़ुलाम सरवर उर्फ़ नाज़िम लाशारी जी निशानदेही ते जवाबदार गुल मोहम्मद खोसो ऐं जवाबदार मोहम्मद अली उर्फ़ मोहम्मद खोसो वारनि जे घरनि ते रेड कया, जंहिं दौरान जवाबदार मोहम्मद अली उर्फ़ मोहम्मद जे घर मां मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान बरामद कयो वियो आहे। ॾोहारी केतिरा बि बाअसर हूंदा, खेनि कानून जे मूजिबि सज़ा ॾियारी वेंदी। ॾोहारियुनि खे घुर्जे त हू पाण कानून जे हवाले कनि ऐं ॾोह जी दुनिया खां निकिरी शराफ़त वारी ज़िंदगी गुज़ारनि। ॿी सूरत में सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। जिते नाले वारे क्लासिकल फ़नकार रहमत अली मिराली, फ़नकार अॻवान सुधीर मिराली, काशिफ़ मेमण, गुल हसन समूह ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।